असांजो अंबर्समेंट टाइप प्रोटेक्शन अगेंस्ट हेरेसमेंट ऑफ द वुमेन एट द वर्किंग प्लेस कराची में हेड ऑफिस आहे। उन जी हीअ आहे उन पहिरियों हिते असां रीजनल तौर ते ऑफिसिस खोली हुई, हाणे डिस्ट्रिक्ट लेवल ते खोली वई आहे। त हीअ जेको प्रोग्राम असां कयो एज़ अ डिस्ट्रिक्ट कंसल्टेंट ऑफिसर दादू जी हैसियत में हिते कयोसीं। इन खां अॻु में हिकिड़ो दफ़ो पीर इलाही कॉलेज में बि कयोसीं। हे ॿियो दफ़ो हीअ जेको हरासमेंट आहे लेडीज़ खे हिन जूं इलाही सारियूं कंप्लेन पियूं अचनि त जेके डिपार्टमेंट जे अंदरि मुख़्तलिफ़ नौवियत क़िस्म जा हरासानी थिए थी, स्टॉकिंग थिए थी ऐं सेक्सुअल हरासमेंट थिए थी, जॉइंटर बेसिस हरासमेंट थिए थी, लाइकिंग डिसलाइकिंग थिए थी। त इन सॼे खे कवर करण लाइ असां एक्ट 2010 जेको उन में सॼो वे आउट ॾिनो वियो आहे त इहो कहिड़े नमूने कजे कीअं कजे। त पोइ उन जे सिलसिले में सेमिनार हो, उन सेमिनार में डिस्कस करे सभिनी खे ॿुधायो वियो त तव्हां छा कयो, छाकाणि हर डिपार्टमेंट में कमेटी ठाहिणु ज़रूरी आहे। सेक्शन 3 जेको आहे प्रोटेक्शन अगेंस्ट हेरेसमेंट टॉपिक उन में लिखियलु आहे कमेटी ज़रूर ठाहे। उन कमेटी में 3 मेंबर हूंदा, उन में हिकिड़ी लेडीज़ हूंदी, छाकाणि लेडीज़ जो मसलो चङी तरह ॿुधी सघे थी। पर जेकॾहिं उन डिपार्टमेंट लेडीज़ न आहे त ॿिए डिपार्टमेंट खां वठी सघे थी। उन त पोइ हिकिड़ो प्रोसीजर आहे सॼो, हितां असांजी ऑफिस खोली आहे, उन में अची सघंदा, कंप्लेन दाख़िल करे सघनि था। हिरासमेंट जा अंदर खर्चा आहिनि सिंध में या मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिरासमेंट जा जेके केस रिपोर्ट थिया आहिनि अंदर खर्चा आहिनि। पहिरियों त शुरू में इहे रिपोर्ट ई कोन थींदा, पर जॾहिं खां असांजो डिपार्टमेंट एक्टिव थियो आहे त काफ़ी सारा हरासमेंट आहिनि, मोर देन 2000 केसिस आया आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह उन में काफ़ी सारो डिस्पोजल थी वियो आहे ऐं वॾनि माण्हुनि खे पनिशमेंट ॾियो आहे। जीअं मोनिस अलवी आहे के इलेक्ट्रिक जो, उनखे बि हिन में पनिशमेंट ॾिनी वई। उन खां पोइ हिकु एडिशनल एडवोकेट जनरल हो, उन खां अलावा हिकिड़ो लेक्चरर हो, काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हरास ॾिनो वियो आहे। पंजाब में जीअं हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, एक्टर आहे जेका लेडी एक्टर ममना इकबाल, उन ते एमपीए जो एलिगेशन त सिंध में छा अहिड़ी तरह अहिड़ी का असां कंप्लेन असांजो असां हिन सां आहियूं हरासमेंट वर्किंग प्लेस ते आहियूं। असांजो जेकॾहिं केरु ॿाहिरि थिए थो उन सां असांजो वास्तो न आहे। माशाल्लाह जज साहब ॾाढी सुठी अवेयरनेस ॾिनी ऐं ॾाढियूं नयूं ॻाल्हियूं ॿुधायूं। इवन मूंखे त इहा फस्ट टाइम ख़बर पई त असां वटि दादू में जेको आहे उहो बि हिते जेको आहे सो सेल खुलियो आहे जिते असां पंहिंजी का बि कंप्लेन आहे कंहिंजे ख़िलाफ़ बि, मेल हुजे फीमेल हुजे, उनजे ख़िलाफ़ करे था सघूं। मां चवां थी इहा डोर स्टेप ते असांखे प्रोटेक्शन ॾिनी वई आहे, स्पेशली फीमेल्स खे। इनखे सभिनी फीमेल्स खे जेको आहे सो फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं का बि अहिड़ी कंप्लेन हुजे त चुप न रहनि ऐं बिल्कुलु जेको आहे सो ॻाल्हाइनि। इवन असांजो पंहिंजे हॉस्पिटल में बि कमिटीज़ आहिनि, उन्हनि खे ॾियनि न त जेको आहे सो अंबर्समेंट जी ऑफिस वञी करे उते कंप्लेन जमा कराइनि। इहो ॾाढो सुठो ऐं फ्रूटफुल जेको आहे प्रोग्राम हुयो ऑनरेबल जज साहब गुलाम साहब मेमून साहब जे तरफ़ां। ऐं हीअ सिंध जी जेका ओम्बेसमेंट आहे प्रोविनल ओम्बेसमेंट उन जे तरफ़ां हुयो, साईं डिस्ट्रिक्ट जो जेको आहे सो माना नुमाइंदो आहे। ऐं हीअ जेको सेमिनार हुयो अॼु उहो हिरासमेंट ते न हरासमेंट जेके अॼुकल्ह असांजे माशरे में तव्हां ॾिसो था त भले उहो यूनिवर्सिटी हुजे, स्कूल हुजे, कॉलेज हुजे या इदारा हुजनि, उन में मर्द हुजे, औरत हुजे या ॿार हुजे या ट्रांसजेंडर, 4 कैटेगरी आहिनि जिन खे हिरास कयो थो वञे। ठीकु आहे न। त उन में इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त बाबा उहो माण्हू पाण उनखे माना डिप्रेस न थिए, उन हिरासमेंट जे बारे में सोचे न। उहा कंप्लेन जेको आहे सो अगरि उनखे केरु हिरास थो करे व्हाट्सअप जे ज़रिए या फ़ोन जे ज़रिए या माना फेसबुक जे ज़रिए, त उन जा स्क्रीन शॉट कढी करे ऐं उनजी कंप्लेन कयो ऐं माना चुप न वियो, माना ॿुधायो। भले ॾिसो न अॼुकल्ह के अहिड़ा आहिनि मर्द जेके जेको आहे सो जिन खे घर में हिरास कयो थो वञे, ठीकु आहे न, या के औरतूं आहिनि जिन खे घर में हिरास कयो थो वञे। त मक़सदु चवण जो आहे त हिरासमेंट लफ़्ज़ सिर्फ़ु हिकिड़े माना जेंडर लाइ न आहे, सभिनी जेंडरनि लाइ आहे। त इन जे करे तव्हां पंहिंजो पाण खे माना एक्सप्रेस कयो ऐं ॿुधायो त बाबा अगरि कोई हिरास थिए थो त उनजो प्रॉपर फॉर्म मौजूदु आहे, उन प्रॉपर फॉर्म ते कंप्लेन करे।